नंढो छो थो करे? रात वयो हम मिल ते टापे ते हा कुल वरी बिजली 2 कलाक हली 75 रुपया मिलियो सॼी रात जागी जागी मोटी आयमि। हा भाई भाई लो गरीब बंदे वेला लाइ हाणे रोज़ा बि सुबुह कोॾी विच में थी हेॾे जाई हा इहो रमज़ान शरीफ़ कॾहिं आहे? बस सुबुह हाणे इहो आचर आहे न सूमर ते रोज़ो आहे न ॿिए ॾींहुं रोज़ो मञा ॿिए ॾींहुं रोज़ो हा अलाह भाई ॿुधे कमाइणो काॾो। पवंदो ॿारनि जा लटा आहिनि कपिड़ा सिलाई चौपल ॿार छोरा थियनि पिया ईद ते त वठी ॾियूं न हूअं त नथा वठी ॾियूं न बाक़ी हाणे चवंदा न उन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे। हा यार भाउ जी ॻाल्हि कई थी अलाह तो भलारो महीनो अलाह भलाई कंदो। अरे अरे हे एजाज लाछारी जी थी बा हलो हा बोधू ॻाल्हायां थो बा केरु ॻाल्हाए थो एजाज अधी छोकिरा वारो भाउ हा हा साईं जी रोई थी अल्लाह अरे बादशाह इहो घर वटि बा मां हाणे अचां थो नबादी जी महिरबानी आहे जेको कुझु बि विराईंदी आहे न मूंखे फोन कंदी आहे पोइ तूं अची खणी वञो क़ुर तव्हांखे आबाद कंदो भाउ मां हाणे अचां थो भाउ हा 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 बसि सही आहे वॾी महिरबानी भाउ इजाज़त तुंहिंजी मां हलायां थो मीर काॾे हे अधी छोकिरा आहे लाछारी हा उन्ही जे भाउ फोन कई एजाज़ हा चई रमज़ान शरीफ़ अचे थो बोधू अटो खणी वञ ख़ुदा वास्ते मुंहिंजे नाले न चएसि महिमान हाणे माॾे फोन कयई न पर ॾींदो अलाह मालिक आहे ॿुध हेॾे हा एॾो मोटे 5 किलो त ॾिजांइ अटे जा। हल रे अॻे चकर जोणे तो वारी वटो खणी वई आहे उधार वटे जो उहो ई न ॾिनो अथव पोइ ख़ैर हाणे तूं कहिड़ो पैसनि ते वठे ख़ुदा पैसा ख़ैर कढ न तो 5 किलो ॾे न हेॾे मज़ूरी हेॾे न पया बे कर मां पाण पिनी वठां थो वरी 5 किलो अॼो को वेलो त थींदो न सुबुह जो अलाह ॾींदो भाई लॻे तुंहिंजे मूं ते फोन आई बसि ॿिले वांगुरु तारियूं वेठो आं 5 किलो हेॾे तक हल छुर ॼाई थो पोइ अची पोइ मां काथे बीहां घर ॼाई थो अॻे ई जमन वटे जो ॾिनो मां हा भई ॾिजांइ सही हा हा ठीकु मां वञा हा, हा वञ, विराइजी न वञे हा वञ वञ अलाह ॿुधे अॼो को वेलो मुंहिंजो बि निकिरंदो वरी सुबुह ॾींदो अलाह वञा खपी न वञे वेठा त आहिनि माण्हू अलाह मालिक आहे अधी छोकिरा अॻे माखो विरहाए न वञे मामा विरहाइजी त न वियो अटो अटो विरहायो त नथो हा वेहा न अलाह वधाई तुंहिंजो भाई ग़रीबनि जी मदद कनि था एजाज अधी छोकिरा इन्हनि खे अलाह आबाद कंदो ॿिया त भाउ फकू बि नथा ॾियनि किरोड़पति हिन बि दर तो ढेका ॾेई मोटाए था छॾनि हा हिननि खे छा बसि आहे साईं अलाह वधाईंदुनि वाह वाह नदीम लाशारी है इन्हीं को आख यार नादर पाड़े रही नहीं जाती बोधू आए अब बोधू चाहिए ना जी 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 हाँ वाह मां आयो हाँ बस आयो हां दबा इते भी तुझे नाले ते राशन आयो आ वाह वाह कुरान तव्हांखे वधाई थो भाउ अलाह आबाद कंदो तव्हांखे मेहरबानी बाक़ी ॿिया त भाउ ॾियनि नथा किरोड़पति हिन को फक बि नथा ॾियनि अलाह एजाज़ खे वधाए अधी छोकिरा खे वधाए बाबा हाणे रमज़ान अचे थो न खाई दुआ कंदासीं मां रोज़ो रखंदो आहियां मां ज़ाल रखंदी आहे मेहरबानी अलाह सवाब थींदी उन्हीं के चया मां चला दुआ घुरे हा कुरान ॿारनि बचनि छूटो अलाह तोखे वधाई थो दुआ घुरंदासीं बा इहो घणी देरि थींदी 15-10 मिनट छड़ी बस सिर्फ सब नाला सिलेक्ट करे वञो हा वेहां थो मां जी जी वॾी महिरबानी वाह अदा इन में सोडल शेख दो तो सही सुमर शेख बिठो आस ना हे बाहर की जान बेजान बे बारन के बाहर कर अमा अल्लाह वधाई थो अब हेतो भी कुरान वधाई थो ॾे थी बाक़ी किरोड़पति माण्हू वञ कंहिंखे फ़र्क़ु नथा ॾियनि तोखे लख आफ़रीन मुंहिंजी भेण तूं असां ग़रीबनि जो ख्यालु करे थी पाड़े वारनि जो मज़लूमनि जो अलाह तोखे आबाद अल्लाह भलाई कंदो अदा अल्लाह भलाई कंदो हो न लाइन में बीहा हां हां हिता सामू थी करे खबर पए न हिक हबीबुल्ला जो केर बीठो आहे हबीबुल्ला केरा कट सोयल हां ठीक है बीठो आ दा नदीम लाशारी जो केर बीठो आ
नदीम जो हेदे अल्लाह वधाई तुझां गरीबन जी हमदर्द थी अती छोकरा साईं जो कछमा ॾिस न माशाल्लाह कीअं ॾे थी हाणे रमज़ान बि अचे थो मां न रखंदो आहियां मां ज़ाल रखंदी आहे हा साईं ॾिस त माशाल्लाह अल्लाह वधाई तुझ बा अदा ये आ गए चाचा जी हाथ से अदा क्या ले गंजो आहे चाचा गंजो आहे हाँ बस अल्लाह वधाई तूं खोड़ आहे 10-15 ॾींहं खाईंदासीं बस छो बाबा नसीब थी लानत जेको मिलियो थी हल ख़ुदा वास्ते मिले वापार वरी मां हिन में छा सोन पियो आहे छा हिक में ढव न थींदी अल्लाह वधाई तूं न भाउ अमाद कंदो क़ुरान तोखे वधाईंदो भाउ गंज गंज थी वियो गंज ॿचड़ा खाई दुआयूं कंदे मेहरबानी मेहरबानी वाह वाह